नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ईंदा लाहौर जी जुडिशनल मैजिस्ट्रेट अदाकार ऐं गुलूकार अली ज़फ़र जी दांत ते संदस खिलाफ साइबर क्राइम कानून तहत दाख़िल करायल केस में गुलूकार मेशा शफ़ी के तलब करे वरितो, जॾहिं त अफ़त उमर ऐं अली गुल पीर जे वारंट गिरफ़्तारी जारी करे छॾिया। मीडिया जी रिपोर्ट मूजिब केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे अंगारे 7 सेप्टेम्बर ते मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश न थिया हुआ। अदाकारा अफ़त उमर, फैज़ान रज़ा, हसीमुल ज़मान, फरिया अयूब ऐं लीना गनी ज़ाती हैसियत में पेश थियण खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। इन्हनि मां तक़रीबन सभिनी कराची में मुस्तक़िल हुजण जे करे रहण ऐं कम करण जे बुनियाद ते दरख़्वास्त दाख़िल कई हुई ऐं इन जो चवणु हो त इन्हनि लाइ हर ॿुधणी त अदालत में पेश थियण ॾुखियो कम हो। अदाकारा इफ़त कराची में कंहिं ज़ाती मजबूरी जे करे हिकु भेरो पेश थियण खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। तंहिं हूंदे बि गुज़िरियल ॾींहुं जारी कयल लिखत वारे हुकुमनामे में मैजिस्ट्रेट यूसुफ अब्दुर रहमान जवाबदारनि तरफ़ां पेश कयल सबबनि खे रद्द कयो ऐं मुस्तकिल छूट वारी दरख़्वास्तुनि खे ख़ारिज करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।